नाज़रीन, तंगवाणी में बदअमनी खिलाफ शटर बंद हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अता मलिक खां। जी अता, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तंगवाणी तालुके में वधंदड़ बदअमनी खिलाफ बखाणी बिरादरी ऐं शहरनि पारां शटबंद हड़ताल करे रैली कढी हुई, जंहिंजे खिलाफ एसोसिएशन जो अॻुवाण अब्दुल हकीम, बखाणी जा मोटरसाइकिल ऐं 5 बकरियूं डेरा सरकी पुलिस थाणे हद मां अज़ीज़ुल्लाह मलिक जे हिकु अदद मींहुं चोरी थियण खिलाफ अॼु बखाणी बिरादरी ऐं शहरनि पारां जे अॻुवाण उस्मान बखाणी, इलाही बश्क, रहीमदाद नवाब, लाल मोहम्मद बाजका ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जाफराबाद रोड खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे ॾाढो सख़्तु धरणो हणी पुलिस जे खिलाफ सख़्तु नारेबाज़ी की। उन मौके ते अॻुवाणनि चयो तंगवाणी पुलिस थाणे ऐं डेरा सरकी पुलिस थाणे जे हद में रोज़ चोरियूं फुर समेत बदअमनी जे वारदात ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए, पुलिस कार्रवाई न पई करे। हिननि चयो त असां एसएसपी कश्मीर खां मुतालबो जल्द जेके फुर ऐं चोरियुनि जी वारदात वापसि कनि, न त एसएसपी ऑफिस वारो घेराव कंदासीं। जी अता, वधीक अपडेट्स ॾियण लाइ अव्हां जी महिरबानी।